शाह वेलफेयर ऑर्गेनाइजेशन खानवान तरफां कोरोना वायरस व बेरोजगार थींदड़ गरीबन में राशन की तक़सीम जारी। हैदराबाद में मुक़र्रर असिस्टेंट मुख्तियारगार मकसूद अली जलपाणी, खानवान शहर के समाजी अगवान जुल्फ़कार जलपाणी ऐं मून स्टार पब्लिक स्कूल खानवान के एडमिन साईं तौफ़ीक रहमान कुंदर जी तावन सां जावेद मला, सुफेल खुशक ऐं अली चना की अगवानी में 80 घरन में राशन तक़सीम किया वियो। सैयद अलंदो शाह वेलफेयर ऑर्गेनाइजेशन खानवान के अगवान जावेद मला, सुफेल खुशक, अली चना ऐं ॿियनि चयो त असां वसवारनि खां चंदो मेले वाइस ऐं बेरोज़गार थींदड़नि जे घर राशन पहुचाए रहिया आहियूं ऐं असांजी कोशिश आहे त बेरोज़गार थींदड़ हर हिकु जे घर ताईं राशन ॾिनो वेंदो। रिपोर्ट आसिफ अली सेतो, शाहीन न्यूज़ खानवान।